टंडो अलायार में भी सरकार पारां गैर कानूनी तौर तरसियल पढ़ेन के दिनल डेडलाइन खत्म थियण बाद होल्डिंग सेंटर कायम कयो वियो आहे। जिले के टिनी तालुकन टंडो अलायार चंबड़ झंडोमरी में होल्डिंग सेंटर कायम करे गैर मुल्किन जी रजिस्ट्रेशन जो अमल शुरू कयो वियो आहे। जॾहिं त असांखे मिलियल अंग अखरनि मूजिब जिले में 144 गैर मुल्की गैर कानूनी तौर ते तरसियल आहिनि, पर नादरा खां डेटा नाला न मिलण करे ॻोल्हा में परेशानी थी रही आहे। ज़िला इंतज़ामिया जो चवणु आहे हिन वक़्त ताईं गैर मुल्किन जी का बि रजिस्ट्रेशन नाहे थी। नादरा खां जीअं डेटा मिलंदी त सख़्त कार्रवायूं कयूं वेंदियूं। ज़िला इंतज़ामिया जो इहो चवणु आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया टंडो अलायार में सरकार पारां गैर कानूनी तौर तरसियल पढ़ेन खे ॾिनल डेडलाइन ख़त्म थियण बाद होल्डिंग सेंटर कायम कया विया आहिनि। अहम खबर का वाक़े आगाह करे रहिया आहियूं। टंडो अलायार में सरकार पारां गैर कानूनी तौर तरसियल पढ़ेन के दिनल डेडलाइन खत्म थियण बाद होल्डिंग सेंटर कायम कयो वियो आहे। ज़िले जे टिनी तालुकनि टंडो अलायार चंबड़ झंडोमरी ऐं होल्डिंग सेंटर कायम करे गैर मुल्किन जे रजिस्ट्रेशन जो अमल शुरू कयो वियो आहे। असांखे मिलियल अंग अखरनि मूजिब ज़िले में 144 गैर मुल्की गैर कानूनी तौर तरसियल आहिनि। तफसील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे टंडो अलायार में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल नूढ़ियो। जी गुलाम रसूल, छा तफसील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, टंडो अलायार में सरकार पारां गैर कानूनी तौर तरसियल पढ़ेन खे ॾिनल डेडलाइन ख़त्म थियण बैदि जेको आहे होल्डिंग सेंटर कायम कया विया आहिनि। ज़िले जे टिनी तालुकनि टंडो अलायार चंबड़ झंडोमरी में होल्डिंग सेंटर कायम करे गैर मुल्की रजिस्ट्रेशन जो अमल शुरू किया वियो आहे। इन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया जो चवणु हो त असांखे मिलियल अंग अखरनि मूजिब ज़िले में 144 गैर मुल्की गैर कानूनी तौर तरसियल आहिनि, पर नादरा खां डेटा ऐं नाला न मिलण करे जेको ॻोल्हा में परेशानी थी रही आहे। हिन वधी चढ़ियो त हिन वक़्त ताईं गैर मुल्कियुनि जी का बि रजिस्ट्रेशन नाहे थी ऐं नादरा खां जीअं ई डेटा मिलंदी त सख़्त कार्रवाई कई वेंदियूं। जी ठीक है, मुझ मेहरबानी गुलाम रसूल अपडेट करण लाइ।